जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि ॾियारीअ जे बारे में। सिंधी ॾियारी कीअं मल्हाईंदा आहिनि, उन में पूॼा कीअं कंदा आहिनि, हटड़ियुनि जो मतिलबु छा आहे, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे रखणियूं आहिनि, ॾीया केतिरा और कहिड़ा ॿारणा आहिनि। हिकु हिकु शइ मां तव्हांखे सभु ॿुधाईंदसि। उन खां पोइ कथा ऐं आरती बि ॿुधाईंदसि। अचो त शुरू था कयूं पिया। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे। हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, त तव्हां ज़रूरु ॾिसजो और पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूरु पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। अचो त शुरू था कयूं पिया। सभिनी खां पहिरियों असांखे जंहिं जॻह ते पूॼा करणी आहे उनखे चङी तरह साफ़ु कंदासीं। उन खां पोइ उते पीलो कपिड़ो या ॻाढ़ो कपिड़ो विछाइणो आहे। उन खां पोइ उन ते असां मूर्तियूं रखंदासीं। उन सां गॾु असांखे रखणा आहिनि सिक्का, चांदीअ जा सिक्का जेके पूॼा में रखिबा आहिनि। इहे सभु शयूं रखण खां पोइ इन जॻह ते असां रखंदासीं हटड़ी। हटड़ी याने हट, जंहिंजो मतिलबु आहे दुकान या शॉप, उहो असां रखंदासीं। हटड़ियूं कीअं सजाइजनि, हटड़ी कीअं ठाहिजे घर में, मां इन जो वीडियो पहिरियों ई विझी चुकी आहियां। उन जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे। त असां घर में वेही केतिरियूं ई सुंदर हटड़ियूं ठाहे सघंदा आहियूं। जीअं मां ॿुधायो, हट याने दुकान उहा जॻह आहे जितां इंसान पंहिंजी कमाई करे थो, पंहिंजो वापारु हलाए थो पियो। त इन लक्ष्मीअ जी पूॼा में असां पहिरियों इन दुकान जी पूॼा कंदासीं। त जीअं असां घर में पूॼा करणु वेंदासीं त दुकान जी पूॼा कीअं कजे, त उन जो प्रतीक जेको इहो हट आहे, इहो हट जेको आहे घर में रखिजे ऐं उते पूॼा कबी आहे। त पहिरियों इन जी नज़र लाहिण जे लाइ इन में विझिबो थोरो सो लूणु। जीअं चइबो आहे न, नेगेटिविटी निकिरे, उन जे लाइ लूणु विझिजे। त इन हट में पहिरियों लूणु विझिबो आहे। घर में जेतिरा जेंट्स हूंदा आहिनि ओतिरा हिते हट रखिया वेंदा आहिनि। हट हमेशह जोड़े में रखिबो आहे, 2, 4, 6। किन घरनि में इहे ॿारनि जे हिसाब सां रखिया वेंदा आहिनि। इन में विझंदासीं मितेरो। मितेरो याने कचरी, इहा माता ते चाढ़िबो आहे। इहो हट में रखंदासीं। इन खां पोइ इन में असां विझंदासीं लाई। मिठी शइ विझणी आहे इन में, त लाई और मिठाइयूं इन में विझणियूं आहिनि। सिङर जी, फुलनि जी, कहिड़ी बि लाई, उनजो नंढो टुकर ॿिन्ही हटनि में विझंदासीं। नारेल जी मिठाई और सिङर जी मिठाई ॿई रखंदासीं। इन खां पोइ इन में इहो यंत्र रखिणो आहे, महालक्ष्मी यंत्र आहे, जंहिंमें कुझु मंत्र ऐं आरती आहिनि। हिकु हिकु हटड़ी में हिकु हिकु रखंदासीं। इनखे पत्रिका बि चइबो आहे। उन खां पोइ लक्ष्मी माता और गणेश जी खे सनानु कराईंदासीं। त पंचामृत विझणो आहे और मंत्र चवणो आहे, ओम महालक्ष्मी च विद्महि विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया। ओम महालक्ष्मी च विद्महि विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया। पाणी विझंदासीं। उन खां पोइ मूर्ति खे साफ़ु करे सुठा वस्त्र पाराईंदासीं और गॾु माला बि। माला जेका आहे उहा कमल गट्टे जी पाराइबी आहे। त जंहिंमें 108 कमल गट्टा हुजनि उहा माला पाराइजे। अगरि 108 वारी न हुजे त माण्हू
11 कमल गट्टा भी चाढ़े सघंदो आहे। ये ॾिसो कमल गट्टे जी माला आहे, त इहा असां चाढ़ींदासीं। हाणे कमल गट्टो यानी जंहिंखे सिंधीअ में पाॿोड़ी चइबो आहे। इन खां पोइ कलश रखंदासीं, उन ते नारेल ते ओम या स्वास्तिक कढंदासीं और कलश ते 5 लाइनियूं पाईंदासीं, यानी जंहिंखे चइबो आहे तीको हणणु। हेठां खां मथे लाइन खणणी आहे। चरणामृत कीअं ठाहिजे उनजो वीडियो मां पहिरियों ई विझी चुकी आहियां, त इहो तव्हां ॾिसी सघंदा आहियो। उनजी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। हाणे सभिनी भॻवाननि ते असां चाढ़ींदासीं गुल ऐं चांवर। हटरीअ ते, नारेल ते और सभिनी भॻवाननि ते। सेम मंत्र उच्चारण करणो आहे। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। हटरीअ में हिकु हिकु गुल विझंदासीं। लक्ष्मी माता ते कमल जो गुल चाढ़बो आहे। इन वक़्तु मूं वटि कमल जो गुल कान्हे, त मां इहे गुलाबी गुल चाढ़े रही आहियां, त तव्हां ज़रूरु हिते कमल जो गुल चाढ़िजो। नारेल ते बि हिकु गुल चाढ़ींदासीं। इन्हनि सभिनी खां पोइ हाणे असां ॾीया ॿारींदासीं। त हिकु हिकु ॾीओ जेको आहे हटरियुनि जे लाइ हूंदो। हटरीअ जो ॾीओ ॿारणो आहे हिकु हिकु। इहे गुलाबी ॾीया जेके मां रखिया आहिनि इहे हटरियुनि जा ॾीया आहिनि। हिकु जेको आहे कौड़े तेल जो ॾीओ ॿारणो आहे, हिकु अखंड जोत ॿारणी आहे ऐं हिकु सचे गिह जो ॾीओ ॿारणो आहे। पहिरियों त जेतिरियूं हटरियूं हूंदियूं ओतिरा ॾीया ॿारींदासीं, त मां हिते 2 हटरियूं रखियूं आहिनि, इन करे 2 ॾीया ॿारे रहिया आहियूं। कौड़े तेल जो ॾीओ जेको आहे उहो नेगेटिविटी हटाइण जे लाइ हूंदो आहे घर मां, और जेको सचे गिह जो ॾीओ हूंदो आहे उहो घर में सुख शांती अचे उन जे लाइ हूंदो आहे, वाधारो थिए। और अखंड जोत ॿारबी आहे 3 ॾींहंनि जे लाइ। ॾीओ ॿारण महिल मंत्र चवणो आहे, दीपो ज्योति परब्रह्म दीपो ज्योति जनार्दन दीपो हरतु में पाप दीपो ज्योति नमोस्तुते। इहे 3 दफ़ा चवणो आहे। दीपो ज्योति परब्रह्म दीपो ज्योति जनार्दन दीपो हरतु में पाप दीपो ज्योति नमोस्तुते। दीपो ज्योति परब्रह्म दीपो ज्योति जनार्दन दीपो हरतु में पाप दीपो ज्योति नमोस्तुते। ईअं चई करे असां सभु ॾीया ॿारींदासीं। ॾीओ ॿारण खां पोइ जेके असां चांदीअ जा सिक्का रखिया आहिनि उहे चांदीअ जा सिक्का खणंदासीं ऐं उन में विझंदासीं असां कचो खीर। घर जे हर हिकु भातीअ खे इहो करिणो आहे। कचो खीर विझंदासीं 5 दफ़ा। उन खां पोइ इन में लॻाइणो आहे कुमकुम। ऐं थोड़ा सा गुल ऐं चांवर विझंदासीं। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम महालक्ष्म्यै नमो नमः धनप्रदायै नमो नमः विष्णुप्रियायै नमो नमः जगज्जनन्यै नमो नमः। ओम महालक्ष्म्यै नमो नमः श्री विष्णुप्रियायै नमो नमः धनप्रदायै नमो नमः जगज्जनन्यै नमो नमः। ओम महालक्ष्म्यै नमो नमः श्री विष्णुप्रियायै नमो नमः धनप्रदायै नमो नमः जगज्जनन्यै नमो नमः। ये 3 दफ़ा मंत्र चवणो आहे। इन सां गॾु असां लक्ष्मी माता जो घर यानी पुटरो जंहिंखे चइबो आहे उहो बि दीवार ते लॻाइबो आहे। उनखे बि असां तिलक हणंदासीं।
थोड़ा सा चांवर विझंदासीं उन जे मथां। इहो पुटरो कीअं ठाहिजे इन जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे। इन जो मां वीडियो पहिरियों ई अपलोड कयो आहे। लक्ष्मी माता जे घर यानी पुटरे सां गॾु कुझु माण्हू हिते बड़ राजा जो बि फोटो हणंदा आहिनि। अचो त हाणे कथा शुरू था कयूं पिया। असुल वॾी कथा ॾियारी माता जी। हिकु ॾींहुं धर्मराज युधिष्ठिर हथ जोड़े भॻवान श्री कृष्ण खे चयो त हे भॻवान, अव्हां कृपा करे असांखे अहिड़ो उपाउ ॿुधायो जंहिं करे असांजो विञायल राज वरी वापसि थिए, राज लक्ष्मी ऐं धन दौलत प्राप्त थिए। श्री कृष्ण भॻवान चयो, हे राजन, जॾहिं दैत्यराज बली राज करे रहियो हो तॾहिं हिन जे राज में सॼी प्रजा सुखी हुई। हू बि मुंहिंजो प्रिय भक्त हो। हिकु दफ़े बलीअ 100 अश्वमेध यज्ञ करण जी प्रतिज्ञा कई। हिन जॾहिं 99 यज्ञ पूरा कया, बाक़ी हिकु यज्ञ करणो हुयुसि, तॾहिं इंद्र खे पंहिंजो राज वञण जो डपु थियो, छो त 100 अश्वमेध यज्ञ करण वारो इंद्रासेन जो अधिकारी थींदो आहे। उन डप सबबि राजा इंद्र सभिनी देवताउनि खां मदद घुरी, पर को बि उपाउ उन्हनि खे न मिलियो। आख़िर सभु देवताऊं इंद्र सां गॾु खीर सागर में शेषनाग ते विराजमान भॻवान श्री विष्णुअ वटि विया। श्री विष्णु भॻवान जे वेद मंत्रनि सां स्तुति कई। भॻवान प्रगट थियो ऐं इंद्र पंहिंजो समूरो दुख ॿुधायो। भॻवान विष्णुअ चयो, इंद्र तूं घबराए न, मां तुंहिंजे डप जो अंत कंदुसि ऐं इंद्र वग़ैरह खे विश्वास ॾियारे वापसि कयो। भॻवान श्री विष्णुअ ख़ुदि वामन अवतार धारे 100 यज्ञ कंदे राजा बलीअ वटि पहुतो। राजा खां भॻवान 3 पेर पृथ्वीअ जो दान घुरियो। दान जो संकल्प करे भॻवान हिकु चरण सां सॼी पृथ्वी मापी, ॿिए चरण में आकाश ऐं 3 चरण में राजा बलीअ जे सर ते रखी मापियो। एतिरो थी वञण खां पोइ वामन देव राजा खे वरदान घुरण लाइ चयो। वरदान में राजा घुरियो, कार्तिक जे कृष्ण पक्ष में त्रयोदशी, चतुर्दशी ऐं अमावस्या 3 ॾींहं पृथ्वी मुंहिंजो राज रहे। उन ॾींहुं सभु माण्हू दीप दान, दीपावली पूॼा आदि करे उत्सव मल्हाइनि, लक्ष्मी पूजन थिए ऐं लक्ष्मी निवास हुजे। ईअं करण वारे जे मथां लक्ष्मी नाराज़ न थिए। इहे वरदान घुरण ते श्री विष्णु भॻवान चयो, इहो वरदान मूं तोखे ॾिनो। उन ॾींहुं लक्ष्मी ॾियारी पूजन करण वारे जे घर में लक्ष्मीअ जो निवास थींदो, अंत में मुंहिंजे धाम खे प्राप्त कंदो। ईअं चई भॻवान बलीअ खे पाताल लोक जो राज ॾेई पाताल में मोकिलियो ऐं ईअं इंद्र जो डपु दूर कयो। तॾहिं खां लक्ष्मी पूजन ॾियारी पूजन जो ऐं जंहिं करे मल्हाइण वारे जे घर में लक्ष्मीअ जी कमी कान रहंदी आहे। भॻवान श्री कृष्ण चयो, हे धर्मराज, श्री महालक्ष्मीअ जे पूजन ऐं ॾियारी उत्सव सां लक्ष्मीअ जी प्राप्ति थिए थी। उन करे तूं बि कर, तुंहिंजो विञायल राज तोखे वरी वापसि मिलंदो। इन करे ॾियारीअ ॾींहुं महालक्ष्मी माता जी पूॼा कई वेंदी आहे। इन करे ॾियारीअ ॾींहुं राम भॻवान जे अचण जी ख़ुशी बि मनाई वेंदी आहे और महालक्ष्मी माता जी पूॼा बि कई वेंदी आहे। कथा ॿुधी, मंत्र जाप करे उन खां पोइ असां लक्ष्मी माता जी और गणेश भॻवान जी आरती कंदासीं। आरती करण खां पोइ जंहिं कटोरे में असां सिक्का और खीर विझी रखियो होसीं, उन मां सिक्को खणी अखियुनि ते छुहाईंदासीं और ॾंदनि जे विच में इन तरह पकड़णो आहे और चवंदासीं, लक्ष्मी आई धनत वई, लक्ष्मी आई धनत वई। ईअं चई लक्ष्मी माता जी स्तुति कंदासीं और भुल बख़्शाईंदासीं। अगरि काई बि असां खां भुल चुक थी हुजे त माफ़ी वठंदासीं। उन खां पोइ पलउ पाइणो आहे। पलउ जो मां वीडियो पहिरियों ई विझी चुकी आहियां, त उन जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। पूॼा विधि पूरी थियण खां पोइ असां ॿारींदासीं काना। ॾिसो, हे काना आहिनि, उन्हनि ते कपा ऐं कॉटन जो कपिड़ो ॿधणो आहे। हिनखे थोरे से तेल में ॿोड़े करे असां ॾीए मां ॿारींदासीं और चवंदासीं, ॾीॾियारी नंढे वॾे ॿारी। इहे हथ में खणणो आहे और गॾु हुन सां थोरी सी लाई बि खणणी आहे। मंदर खां वठी घर जे ॿाहिरि दरवाजे ताईं खणी वञिणो आहे
और पासे में भित ते रखिणो आहे और चवंदे वञिणो आहे ॾीॾियारी नंढे वॾे ॿारी, ॾीॾियारी नंढे वॾे ॿारी। घर जो हर हिकु भाती ॿ काना ॿारींदो आहे और ये वञी घर जे ॿाहिरां रखिबा आहिनि। सो इन तरह लाई बि खणी वञिबी आहे उते। सभु पूॼा पूरी थियण खां पोइ सभु नंढा वॾनि खे पेरे पवंदा आहिनि और वॾा नंढनि खे खर्ची ॾेई आशीर्वाद ॾींदा आहिनि। बोलो लक्ष्मी माता की जय। हैप्पी दिवाली, शुभ दीपावली, ॾियारीअ जूं लख लख वाधायूं सभिनी खे। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंद आई हुजे तो उनके लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।